अस्सलाम वालेकुम मुंहिंजा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु खैर खैर सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। जीअं त मुंहिंजा प्यारा भाइरो, असां जिन वीडियो में सिखंदासीं त वीडियो में जेका एंड स्क्रीन लॻाई वेंदी आहे उहा कीअं लॻाई वेंदी आहे, उहो तरीक़ेकार असां तव्हांखे अॼु सेखारियूं पिया। हलो त असां हलूं था कीअं ब्राउज़र जी तरफ़, तव्हांखे सेखारियूं पिया त एंड स्क्रीन कीअं लॻाई वेंदी आहे। सभ खां पहिरियों असां कंहिं बि ब्राउज़र में ईंदासीं। तव्हां वटि कहिड़ो बि ब्राउज़र हुजे, फायरफॉक्स हुजे, तव्हांखे वटि जहिड़ो ब्राउज़र हुजे तव्हां हुन में अची सघो था। हाणे मां पंहिंजो जेको आहे फायरफॉक्स खोलींदुसि। हीअ मुंहिंजो ब्राउज़र आहे। मां हिन में टाइप कंदुसि गूगल। हिन में मां जीअं गूगल खोलींदुसि पोइ हिते मां यूट्यूब जेको आहे पंहिंजो खोलींदुसि। हाणे मसलन जीअं तव्हां ॾिसो पिया, हीअ यूट्यूब जो ऑप्शन असां वटि अची वई आहे। हिन खां पोइ असां हिन खे डेस्कटॉप वर्जन कंदासीं। हिते असां हिन खे कंदासीं डेस्कटॉप वर्जन। हीअ तव्हांखे साइड में नज़र ईंदो। असां हिन खे ओके कंदासीं डेस्कटॉप वर्जन खे। हाणे जीअं असां हिन खे डेस्कटॉप वर्जन कयो त हीअ डेस्कटॉप मोड में माना वञे पियो। हाणे मथे जेको तव्हांजो चैनल हूंदो, तव्हांजो जेको फ़ोटो लॻल हूंदो या नालो लॻल हूंदो, तव्हांखे मथे हीअ ऑप्शन नज़र ईंदो। नंढिड़ो हीअ ऑप्शन आहे। तव्हां हिन खे सिलेक्ट कंदो, तव्हां हिन खे थोरो माना हल्को टच कंदो, तव्हांजो माना हीअ ऑप्शन जेके आहिनि खुली ईंदा। मसलन जी हीअ मुंहिंजो हीअ सेटिंग हले पियो माना। हाणे हीअ जेको आहे ऑप्शन खुली आहे। मथे मथे तव्हांखे ऑप्शन मिलंदो यूअर चैनल। तव्हां हिन खे सिलेक्ट कंदो। तव्हां जीअं ई यूअर चैनल खे सिलेक्ट कयो त हिननि जा वरी ॿिया ऑप्शन जेके थोरा खुलंदा। हाणे वरी हिते तव्हांखे नज़र ईंदो कस्टमाइज़ चैनल। तव्हां हिन खे सिलेक्ट कंदो। कस्टमाइज़ चैनल खे तव्हां हिन खे सिलेक्ट कंदो। तव्हां जीअं हिन खे कस्टमाइज़ चैनल खे सिलेक्ट कंदो त हिन जो जेको ऑप्शन आहे थोरो माना खुलंदो। त हीअ थोरो टाइम लॻी सघे थो। हिन में तक़रीबन जेके आहिनि 1 मिनट अधु मिनट लॻी सघे थो। हीअ खुलण में थोरो टाइम लॻाए थो। हाणे जीअं तव्हां ॾिसो पिया, हीअ असांजो हाणे हीअ ऑप्शन असांजा खुली विया आहिनि। हाणे हिते तव्हांखे सभ खां पहिरियों तव्हांखे मां मथां खां वठी ॾेखारियां। मथां असांजो जेको आहे चैनल जो नालो ईंदो। उन खां वरी जेको आहे 3 नंबर ते हीअ जेको ऑप्शन तव्हांखे मिले थो, नंढिड़ो वीडियो जो माना प्लस लॻल आहे। तव्हां हिन खे सिलेक्ट कंदो, तव्हां हिन खे ओके कंदो। तव्हां जीअं हिन खे ओके कंदो त हिते तव्हांजा जेके हिन वीडियो हूंदा, तव्हांजा सभु वीडियो जेके आहिनि हिते तव्हांखे नज़र ईंदा। तव्हांजा जेके बि वीडियो तव्हांजा रिकॉर्ड थियल हूंदा उहे सभु तव्हांखे वीडियो नज़र ईंदा। मां हिन मां का न का हाणे असां हिन में का न का वीडियो जेका आहे पंहिंजी सिलेक्ट कंदासीं। हितां तव्हांखे हीअ इलाही वीडियो नज़र ईंदियूं। हिन मां का न का तव्हां पंहिंजी वीडियो सिलेक्ट करे सघो था। मसलन जी हीअ मुंहिंजी वीडियो आहे, मां हिन खे ओके कयां पियो। जीअं मां हिन खे दॿायो त हिते तव्हांखे ऑप्शन नज़र ईंदो नंढिड़ो पेंसिल जो। तव्हां हिन खे ओके कंदो। तव्हां जीअं हिन खे ओके कंदो त तव्हां वटि हीअ ऑप्शन खुली ईंदा। मसलन जीअं ॾिसो पिया तव्हां, हीअ ऑप्शन तव्हां वटि खुली अचनि पिया। हिते तव्हां वटि नंढिड़ो ऑप्शन नज़र ईंदो एंड स्क्रीन जो। तव्हां हिन खे एंड स्क्रीन जे नंढिड़े पेंसिल जे निशान ते तव्हां ओके कंदो। तव्हां जीअं ई ओके कयो त हिते तव्हांखे 2-3 ऑप्शन नज़र ईंदा। मसलन हीअ मथे मथे जेको आहे हिकिड़ो वीडियो आहे ऐं नंढिड़ो तव्हांजो आइकन जेको हूंदो चैनल जो उहो नज़र ईंदो। ऐं हेठियों जेको आहे 2 वीडियो आहिनि। ऐं हुन खां बाद में तव्हांखे जेके आहिनि हिते 2 वीडियो ऐं नंढिड़ो तव्हांजो चैनल जो आइकन नज़र ईंदो। मसलन मां हीअ ओके पियो कयां। हीअ जेके 2 वीडियो ऐं नंढिड़ो चैनल जो आइकन आहे, असां हिन खे सिलेक्ट कयो। सभ खां पहिरियों हीअ चए पियो त तव्हां वटि जेका का प्ले लिस्ट ठहियल आहे वीडियो जी, तव्हां उहा सिलेक्ट कयो। हाणे मसलन मूं वटि हिकिड़ी प्ले लिस्ट आहे, मां हुनखे ओके कयां पियो। हाणे मां पंहिंजी प्ले लिस्ट जेका आहे हिन खे ओके कंदुसि। हाणे जीअं मुंहिंजी प्ले लिस्ट लॻल आहे मुकमल यूट्यूब कोर्स, मां हिन खे सिलेक्ट कयो। त ॾिसो फ्रेंड, जीअं मां हिन खे ओके कयो त हीअ असांजी नंढड़ी हिन स्क्रीन ते अची वई। हाणे हुन खां बाद में वरी हिन जे मथां जेका ॿी वीडियो आहे उहा असां ओके कंदासीं। हाणे मसलन जी हीअ ॿी वीडियो लॻी वई। हुन खां बाद में हिते ऑप्शन तव्हांखे मिलंदा चॉइस वीडियो। तव्हां हिन खे सिलेक्ट कंदो। हाणे जीअं असां चॉइस वीडियो खे सिलेक्ट कयो त हिते हीअ ऑप्शन खुली विया। असांजूं वीडियो जेके आहिनि असांजूं सभु अची वियूं। हाणे हिननि मां असांखे का न का वीडियो जेका आहे सिलेक्ट करणी पवंदी पंहिंजी। हाणे मसलन हिन मां का न का वीडियो सिलेक्ट कयां पियो। जीअं मां हीअ काइंड मास्टर जी वीडियो सिलेक्ट कई त हीअ असांजी हाणे सिलेक्ट थी वई। हाणे मथे तव्हांखे हिकिड़ो ऑप्शन मिलंदो। मथे तव्हांखे हिकिड़ो ऑप्शन मिलंदो सेव जो। तव्हां हिन खे ओके करे तव्हां सेव करे सघो था। सभ खां पहिरियों असां जेका हिन ॾींहुं असांजी लीक नज़र अचे पई, तव्हां जीअं हिन खे सभु आख़िर में खणी वञो। जीअं हीअ जेके असांजी वीडियो आहिनि इहे आख़िर में असांखे नज़र अचनि। इहो तरीक़ो एंड स्क्रीन वीडियो लॻाइण जो। ठीकु आहे फ्रेंड। हाणे असां हिन खे सेव कंदासीं। असां जीअं हिन खे सेव कंदासीं त हीअ असांजी एंड स्क्रीन वीडियो जेके आहिनि सभु असांजूं लॻी वियूं। इहो तरीक़ेकार हो एंड स्क्रीन जो। ठीकु आहे फ्रेंड, इहो तरीक़ेकार हो एंड स्क्रीन।
वीडियो में तव्हां सां मिलंदासीं। जंहिं ॿाहिरि असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त उन्हनि खे असां रिक्वेस्ट कयूं था असांजे चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। इंशाअल्लाह। ओके, ख़ुदा हाफ़िज़।